हाँ मम्मी, हाँ कवि भैया न भाॼियूं वठण। मां त मन मूंखे मास्क वरणी नथा, मां ॿाहिरि निकिती न आहियां। सविता भाभी हूअं त जाम शांत आहिनि, पर अगरि गुस्सो अची वियो त घमासान युद्ध पको आहे। सविता भाभी ऐं कविता भाभी जी उहा हिस्टोरिक लड़ाई त तव्हांखे यादि ई हूंदी। भाभी हिते तओ रखियो, मां ॾिठो आहे तव्हां? हा खणी थी घुमे न, मां हिते पियो थी। भाभी अकुल कोन अथव न सफ़ा ॻाल्हाइण जो? तोखां त वधीक ई आहे, तूं जॾहिं खां पेके मां आई न ख़ाली शरीर खणी आई, अकुल उते ई पियो थी। इहो झगड़ो ॾिसण खां पोइ सभिनी जे दिलि में हिकु ई सवाल हो कि आख़िर हे ॿई झगड़े जे अलावा कंदियूं छा आहिनि। त अचो अॼु तव्हांखे हिन देवरानी जेठाणीअ जो ॿियो रूप था ॾेखारियूं। अरे दवायो भाई, अञा ताईं कोई बि अतो पतो कोन अथव। मां त हाणे सभिनी खे चवंदी आहियां कि भाई हाणे दूर बि पायो त पंहिंजे पंहिंजे घर में ई पायो। भाभी सभु भाॼियूं मिली वियो आहे, कद्दू ॾिसो केॾो वॾो मिलियो आहे। एॾो वॾो कद्दू? अरे मस्त सस्तो ॾिनई जाम। मम्मी मां ॻाल्हायांव थी। हा हा मस्त आहे न? हा एॾो वॾो कद्दू केॾी ख़ुशीअ में वठी आई? वॾे कद्दू जा जाम फ़ाइदा अथव भाभी। हाणे लॉकडाउन में वेही वेही घणो वज़न वधी वियो आहे असांजो। 5 किलो मुंहिंजो, 15 किलो तव्हांजो। मुंहिंजो 15 किलो छाजो वधियो आहे? समस्या ते न वञो भाभी, समाधान ते वञो। सुभाणे खां असां ॿई रोज़ कद्दू जो जूस पीअंदासीं। मुंहिंजो वज़न त महीने में घटिजी वेंदो, तव्हांखे 6 महीना खनि लॻंदव। हेॾो वॾो कद्दू वठी आई, रोज़ कद्दू जा जूस पीअंदासीं त बि न पूरो थींदे। अरे पोइ असां वटि ॿियो बि ऑप्शन आहे न। सम्झो घर में तव्हांजो मैच खेॾण जो मन करे तो ईअं खणी करे या पाट। वाह 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 वाह, बॉल त ॾिसण ई न आयो। हेलीकॉप्टर शॉट हो न भाभी, जाम परे ताईं वियो। हिन अलावा भाभी अगर कोई भी तव्हांखे तंग तो करे या तव्हांजी बेइज्जती तो करे त सिर्फ एक कद्दू हथ में खणणो आहे ऐं या ठप। हल हिनखे रखे साणे खीर वठी आई है? हा वठी आई थी मां, लेकिन मेयो न मिलियो, बकरी जो मिलियो अथव। हा तूं ही बीहनी हो। ओए 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 ओए, कोरोना जे ज़माने में ब्लैक एंड व्हाइट टीवियूं, हैंड्स अप। ओए कें तू अंदर कीअं आई है? मथा चप्पल पाए आयो है? बंदूक है। अरे ओ मस्ती न खबे। हैंड्स अप, हैंड्स अप। हैंड्स अप माने? अरे चौथी फेल गवार आंटियों। ओए आंटी पंहिंजी मां खे चओ। हैंड्स अप माने? हैंड्स अप माने हथ मथे कयो, हथ मथे कयो। हले न गोली। इहो तव्हां हथ मथे छो था करण हुआ? भाऊ तव्हां प्रोफेसर आहियो या? असांजी त पढ़ाई पूरी थी आहे न हाणे। अरे ओ चोर आया मां। अच्छा चोर आयो तव्हां। चोर आयो तव्हां? भाभी चोर। लेकिन भाऊ असांजे घर में त ईअं कुझु पयो कोन अथव जेको तव्हां खणी सघो। हाँ, ऐं असां ॿिन्ही जो त वज़न बि जाम वधीक अथव, असांखे त तव्हां खणी बि न सघंदव। भाभी जो वज़न त मूंखां बि वधीक अथव। तव्हां वटि भली कुझु कोन्हे, तव्हांजे घोटनि वटि त जाम पैसा आहिनि। असांजा घोट असांखे कुझु न ॾियनि, तव्हांखे किथां ॾींदव? ओ चुप करे वियो भाई। अच्छा पासे में कुर्सी था खणी अचो, वेहूं कीअं? कॉमेडी थी हले, कॉमेडी थी हले। भाऊ तव्हां पहिरियों दफ़ो आया आहियो असांजे घर, चांहि थधो कुझु त पियो। कवि ठाहे ॾियनि, चांहि ठाहे ॾियनि। हा हा। ओ जॻह ते, पंहिंजे जॻह ते चुप करे बीहो भाई। हाँ बॉस, बॉस पकड़े छॾियो ॿिन्ही खे, जाम मस्ती थियूं कनि। अरे ॾींदो हिननि जो पीउ बि पैसा ॾींदो। वॾे कद्दू जा जाम फ़ाइदा अथव भाभी। तव्हांखे तंग तो करे या तव्हांजी बेइज्जती तो करे त सिर्फ एक कद्दू हथ में खणणो आहे ऐं या ठप। ओए कद्दू कद्दू जादू जादू न कद्दू कद्दू छा कंदव? ॾे वैन मोकिली अथव। ओए खुजली थी थिए थोड़ी। हल जगह दे। बॉस तव्हां खां हिकिड़ी ॻाल्हि पुछणी हुई, इहो पंहिंजो
चोर भाऊ सरप्राइज लगो चोर भाऊ भाभी ने तो साई कढी छॾियोसि तव्हां ओए मां कुझु न कयो मांसि हे हली वियो लॻे थो